दुरूद शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैनि मिन उरबिन व मिन अजमी। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवाल मुक़तहिमी। अगर जन्नत में जाने का हो इरादा तमामी का, अगर जन्नत में जाने का हो इरादा तमामी का, गले में तोक डालो मेरे आका की गुलामी का। कि मेरे आका से वफा तूने तो हम तेरे हैं, कि मेरे आका से वफा तूने तो हम तेरे हैं। ये जहाँ चीज़ है क्या, ये जहाँ चीज़ है क्या, लोहो कलम तेरे हैं। निगाहे मुर्शिद कामिल अकमल में ये तासीर देखी, निगाहे इमाम मुर्शिद कामिल अकमल में ये तासीर देखी। बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। अल्लाह वाले हैं मेरा मुर्शिद कामिल अकमल जो हैं,
अल्लाह से मिला देते हैं। मेरा मुर्शिद कामिल अकमल जो हैं, अल्लाह से मिला देते हैं। मोहतरम हज़रात, अहले ज़िक्र वारो, अहले मोहब्बत वारो, सच्चे अक़ीदे वारो, मां जे साम्हूं तकरीर करण जे लाइ नया वेठो। बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुहम्मदी लिस्ट, हैदरी लिस्ट में नालो लिखाईंदुमि। असां तव्हां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो अॼु अल्लाह तबारक व ताला त जुमअतुल मुबारक जे ॾींहुं दरबार हुसैनाबाद कंबर में हाज़िरी नसीब फरमाई आहे। मां जी ख़िदमत में इहो ई अर्ज़ु रखंदुमि, सभु अहले मोहब्बत वारा आहियो त इहो ई अर्ज़ु रखंदुमि त जॾहिं दिलि वारे थांव खे सिधो रखंदासीं, जॾहिं ख़ाली झोलनि खे सिधो रखंदासीं, त यादि रखो त हेॾो करम इमाम मुर्शिद करीम जो थींदो, वरी होॾो करम सोने दिलबर लजपाल मदीने वारे जो थींदो। त अॼु असां जेके बि दरबार हुसैनाबाद में आया आहियूं त ख़ाली झोलियूं खणी आया आहियूं, दिलि वारा ख़ाली बर्तन खणी आया आहियूं, बेचैन दिलियूं दरबार हुसैनाबाद में खणी आया आहियूं त उन बेचैन दिलनि खे सुकून करार राहत मिले। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त भली दुनिया जा दर घुमी ॾिसो, पर जेको सुकून दिलि खे चैन करार राहत मिलंदी आहे त अहले ज़िक्र वारे खे, अहले मोहब्बत वारे खे पंहिंजे मुर्शिद करीम जे आस्ताने खां मिलंदे। त सचो अक़ीदो रखंदासीं, त सचो अक़ीदो रखंदासीं त इंशा अल्लाह त ख़ाली झोलियूं बि असां जूं भरबियूं, दिलि वारा ख़ाली बर्तन बि भरबा, त होॾो सोना दिलबर लजपाल मदीने वारा निगाहे करम फरमाईंदा त दिलि वारा ख़ाली बर्तन भरिजी वेंदा, दिलनि खे सुकून करार राहत मिली वेंदी। वरी हेॾो सोना इमाम मुर्शिद करीम नज़र करम निगाहे करम जो फरमाईंदा त असां तव्हां जूं ख़ालियूं झोलियूं भरिजी वेंदियूं। त पंहिंजूं ख़ालियूं झोलियूं भरे पोइ पंहिंजे घर मोटंदासीं। त हाणे उन सबक़ खे यादि कयो त गर्मी बि तमामु घणी आहे, पर इश्क वारी गर्मी खे पैदा कयो। जॾहिं इश्क वारी गर्मी खे पैदा करे त जज़्बे सां वलवले सां त अल्लाह जे ज़िक्र वारी ज़रब हणंदासीं, पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम जे सबक़ खे पचाईंदासीं। इहो सबक़ सिर्फ़ मुर्शिद कामिल अकमल जो न आहे, इहो सबक़ सोने दिलबर लजपाल मदीने वारे जो बि आहे। त हाणे उन सबक़ खे पचायो जेको मुहम्मदी सबक़ आहे, हाणे उन सबक़ खे पचायो जेको हुसैनी सबक़ आहे, जेको सबक़ सोने दिलबर लजपाल मदीने वारे खां मिलियो आहे, जेको सबक़ सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे खां सबक़ मिलियो आहे, त उहो अहिड़ो सबक़ मिलियो आहे, उहो सबक़ बेकरार दिलनि, बेचैन दिलनि खे चैन मिलंदो आहे। उन सबक़ खे पचाइण सां सुकून मिलंदो आहे, करार मिलंदो आहे, राहत मिलंदी आहे। उहो कहिड़ो सबक़ आहे मुर्शिद कामिल अकमल जो, जंहिं सबक़ सां शैतान भॼंदो आहे, जंहिं सबक़ पचाइण सां मुर्शिद कामिल अकमल जे सबक़ पचाइण सां त सुस्ती चुस्त थी वेंदो आहे। सुस्ती यादि रखो, जिते सुस्तियूं हूंदियूं आहिनि उते चुस्तियूं पैदा थींदियूं आहिनि। उहो कहिड़ो सबक़ आहे? बाबा जे बोलनि चओ अल्लाह हो। त इश्क ऐं मोहब्बत सां चओ अल्लाह हो।
हथन के लहरायो, हथन के परचम बनाए, चओ अल्लाह। प्यार ऐं मोहब्बत सां चओ अल्लाह। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ व मालिक आहे। अल्लाह ही महबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहु ला शरीक आहे। अल्लाह ताला सां को बि शरीक न आहे। बावाज़ बुलंद चओ अल्लाह सां को बि, अल्लाह ताला सां को बि शरीक न आहे। हे असां अहले सुन्नत जमात, असां हुसैन जो ही अक़ीदो आहे। अल्लाह ही महबूद आहे, वो अल्लाह ही इबादत जे लाइक़ आहे, वो अल्लाह ही मक़सूद आहे। अल्लाह ताला सां को बि शरीक न आहे। अल्लाह ताला जी कुदरत ताक़त बेमिसल बेमिसाल आहे। बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथां त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज़्ज़तों अज़मतों बयान बुरहान कमालात मोजज़ात अता फरमाए, नूरुन अला नूर बनाए, मुख्तारे कुल बनाए। पंहिंजी अता सां अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के हाज़िर भी बनाए, नाज़िर भी बनाए। ही भी असांजो अक़ीदो आहे। याद रखो अहले मोहब्बत वारो, या रसूल अल्लाह चवण वारो। असां हिन वक्त दरबार हुसैनाबाद में वेठा आहियूं। किथे वेठा आहियूं? दरबार हुसैनाबाद कंबर शरीफ में वेठा आहियूं। पंहिंजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे आस्थान ते वेठा आहियूं। त असां अल्लाह जो ज़िक्र करे रहिया आहियूं, असां ज़िक्र खुदा करे रहिया आहियूं। असां सोने दिलबर मदीने वारे जी सना तारीफ़ मिदहत करे रहिया आहियूं। सोने दिलबर लजपाल मदीने वारे ते दुरूद व सलाम जा नज़राना आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत अक़दस में पेश करे रहिया आहियूं। हे असांजो अक़ीदो आहे, मज़बूत अक़ीदो आहे। मुर्शिद कामिल अकमल मज़बूत कयो आहे इन अक़ीदे खे। असां त अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सोने दिलबर मदीने वारी ख़िदमत में अर्ज़ कयूं था त उन्हनि जी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के हर ताक़त हर पावर अता फरमाए छॾियो आहे। यादि रखो उन्हनि जी मर्ज़ी आहे त उतां गुंबद ख़ज़रा मां मदीनतुल मुनव्वरा मां नज़र निगाह करम फरमाइनि त उन्हनि जी मर्ज़ी आहे। अगरि अल्लाह जी अता सां करीम नबी आहिनि, असांजा रऊफ़ रहीम नबी आहिनि, त अल्लाह जी अता सां उन्हनि जी मर्ज़ी आहे। अगर दरबार हुसैनाबाद कंबर सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे आस्थाने ते सोना दिलबर लजपाल मदीने वारा पंहिंजा नूरानी कुर्ब भरिया कदम भरे अचन खणी अचन त उन जी मर्ज़ी आहे। हे असांजो अक़ीदो आहे त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे हर ताक़त हर पावर अता फरमाए छॾियो आहे। पर ॻाल्हि हूंदी आहे अहले मोहब्बत वारे जी, जंहिंमें सोने दिलबर मदीने वारे जी घणी मोहब्बत हूंदी आहे, जंहिंजो अक़ीदो पंहिंजे रूहानी अबे सोने दिलबर लजपाल मदीने वारे में मज़बूत हूंदो आहे। त यादि रखो अहले ज़िक्र वारा इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जा दीवान मस्तान परवान। यादि रखो सचे अक़ीदे वारे सां मुर्शिद कामिल अकमल वारे खां न मदीनो दूर हूंदो आहे, न मदीने जो मोर दूर हूंदो आहे। त उहो आशिक़ अहले मोहब्बत वारो दुरूद व सलाम पढ़ण वारो त सोने दिलबर मदीने वारे खे निदा सां सॾु करण वारो, निदा सां दुरूद पढ़ण वारो। यादि रखो काथे बि हुजे, सिंध में हुजे, हिंद में हुजे,
पाकिस्तान जे कहिड़े बि सूबे में हुजे, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह चवण उन आशिक मस्ताने परवाने मुर्शिद कामिल अकमल वारे जो कम हूंदो आहे। त यादि रखो ॿुधण सुणे दिलबर लजपाल मदीने वारे जो कम हूंदो आहे। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह चवण आशिक दुरूद सलाम पढ़ण वारे सही उल अकीदा इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो कम हूंदो आहे। पहचण सुणे दिलबर लजपाल मदीने वारे जो कम हूंदो आहे। त असांजो हीउ अक़ीदो आहे त सोना दिलबर लजपाल मदीने वारा अल्लाह जे अता सां असांजे तव्हांखे ॾिसी बि रहिया आहिनि, त असांजे तव्हांजे दर्द वारा दुरूद वारा आवाज़ ॿुधी बि रहिया आहिनि, त असांजे तव्हांखे सोना दिलबर लजपाल मदीने वारा सुञाणे बि रहिया आहिनि। अॼु कहिड़ो कहिड़ो आशिक फिलाणे नाले वारो फिलाणी ज़ात वारो मुंहिंजे प्यारे बछड़े जे आस्थाने ते आयो आहे, दर ते आयो आहे। यादि रखो अहले ज़िक्र वारो अहले मोहब्बत वारो गर्मी जी मौसम में अचण वारो इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे आस्थान ते भेरो न भञण वारो। यादि रखो पंहिंजे दिल वारे कनेक्शन खे मुर्शिद करीम सां मज़बूत करण वारो। यादि रखो असां तव्हां हिते वेठा आहियूं। यादि रखो त ज़ाहिर त असां दरबार हुसैनाबाद में वेठा आहियूं, पर यादि रखो मुंहिंजो त हीउ अक़ीदो आहे पंहिंजी निगाह सां नज़र सां असां तव्हांजी दिलि खे मुंहिंजे सुहिणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे सुहिणे दिलबर मदीने वारे जे क़दमनि में पहुचाए छॾियो आहे। छो जो असां उहे आशिक आहियूं त सुहिणे दिलबर मदीने वारे जो शान अर्शी आहे। असां फर्श वारा आहियूं, ज़मीन वारा आहियूं, असां कुझु बि न आहियूं। त असांजो हीउ अक़ीदो आहे इंसान त अशरफुल मखलूकात हूंदो आहे, पर असां मुर्शिद कामिल अकमल वारा अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वारा त इहो ई सोचींदा आहियूं त शल असांजी ग़ुलामी सोना दिलबर लजपाल मदीने वारा क़बूल कनि। असां चाहियूं त सुहिणे दिलबर मदीने वारे जे दर जा सग आहियूं। असां चाहियूं सुहिणे दिलबर मदीने वारे जा दर जा ग़ुलाम आहियूं, उन जे बचनि जा ग़ुलाम आहियूं। त यादि रखो सुहिणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारनि त असांखे मोहब्बत जा उहे सबक़ ॾिना आहिनि। पाण इमाम मुर्शिद करीम कंबर वारो इश्क़ मोहब्बत वारो सबक़ ॾिनो आहे, सेखारियो आहे। दुनिया जी बादशाही हिकु तरफ़, दुनिया जी बादशाहियूं हिकु तरफ़, दुनिया जी बादशाही हिकु तरफ़, दुनिया जी बादशाहत वारी कुर्सी हिकु तरफ़। त यादि रखो सुहिणे दिलबर मदीने वारे जी ग़ुलामी वारी यादि रखो उहा कुर्सी हिकु तरफ़। त दुनिया जा बादशाह आया वया ईंदा वेंदा, यादि रखो त उन्हनि जी बादशाहत अॼु आहे सुभाणे न हूंदी, पर जेके मोहम्मद अरबी जे नज़रुनि जा नवाज़िल ग़ुलाम जहिड़ी तरह को आशिक़ से फरमाए उनके जो ग़ुलाम हो गए वो वक्त के इमाम हो गए। त सोने दिलबर मदीने वारे जे ग़ुलामी इख्तियार कंदे कंदे यादि रखो अबू बकर मां सिद्दीक़ बणिजी वियो, सदाकत मिली। सोने दिलबर मदीने वारे जी ग़ुलामी इख्तियार कंदे त उमर मां फारूक बणिजी वियो, फारूकियत मिली। त उस्मान मां सोने दिलबर मदीने वारे जी ग़ुलामी इख्तियार करे त उहो गनी बणिजी वियो। त सोने दिलबर मदीने वारे जी ग़ुलामी इख्तियार करे यादि रखो त अली मां उहो मौला बणिजी वियो, हैदर करार बणिजी वियो, मुश्किल कुशा शेर खुदा शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार बणिजी वियो। त यादि रखो त सोने दिलबर मदीने वारे जी ग़ुलामी इख्तियार कंदे कंदे के सहाबी बणिजी विया, ताबई बणिजी विया, तबा ताबई बणिजी विया, कोई पीराने पीर दस्तगीर बणिजी वियो, को दादा लाहौरी बणिजी वियो, कोई पीर मिठा साईं बणिजी वियो, कोई पीर बेहर अली बणिजी वियो, कोई अब्दुल्ला शाह गाज़ी बणिजी वियो, त कोई इमाम अहले सुन्नत हज़ारनि लखनि किरोड़नि दिलनि ते हुकूमत करण वारा सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा बणिजी विया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
तो याद रखो तशाद के हम दुनिया जी बादशाही हिक तरफ दुनिया जा बादशाह अज आहिन सुभाणे न हूंदा दुनिया जी बादशाह जी बादशाहत हुकूमत उन जा हुक्म याद रखो अज हलन था सुभाणे न हलदा पर जेके मोहम्मद अरबी जे नज़र जा नवाज़ल आहिन तो याद रखो तो उहे सोने दिलबर मदीने वाले जे दर्जा सच्चा गुलाम अल्लाह जा कामिल अकमल वली सोने दिलबर मदीने वाले जे नज़र जा नवाज़ल जी हुकूमत निगाह अज भी कम कंदी सुभाणे भी कम कंदी कब्र में भी कम कंदी कब्र से निकलण वक्त भी कम कंदी तो महशर जे मैदान में मोहम्मद अरबी जे नज़र जे नवाज़ल जी निगाह नजर करम कम कंदी तो जेके मोहम्मद अरबी जे नज़र जा नवाज़ल आहिन याद रखो उन जी हुकूमत तो कल भी हुई अज भी आहे सुभाणे भी हूंदी हमेशा जे मैदान में भी हूंदी छो इन करे तो उन्हनि अल्लाह जे कामिल अकमल वलियन जो दिल वारो कनेक्शन सोने दिलबर मदीने वारे सां ही मजबूत आहे वो अल्लाह जा कामिल अकमल वली कुल कायनात जा कामिल अकमल वली तो उन जो पंहिंजे सोने दिल वारे बाल मदीने वारे सां एतिरो त दिल वारो कनेक्शन मजबूत हूंदो आहे गुलाम इख्तियार कंदे कंदे त एतिरो त सोने दिल वारे मदीने वारे जे कुर्ब कर्म ताईं पहुची वेंदा आहिनि जॾहिं उहे अल्लाह जा कामिल अकमल वली मुर्शिद कामिल अकमल यादि रखो पंहिंजी अखियुनि खे बंदि कंदो आहे त उन्हनि जे अखियुनि जे साम्हूं सोने दिल वारे मदीने वारे जो चेहरे अनवर साम्हूं अची वेंदो आहे उन जो उथण मदीनो थी वेंदो आहे वेहण मदीनो थी वेंदो आहे घुमण मदीनो थी वेंदो आहे उन जो गुफ्तार में मदीनो हूंदो आहे रफ्तार में मदीनो हूंदो आहे उन जे कीलो काल में मदीनो हूंदो आहे यादि रखो जंहिंजो उथण वेहण मदीनो हुजे अगरि उहा झलक असांखे हिन दजाई दौर में नज़र आई त पंहिंजे सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे में नज़र आई तशार त सोने दिलबर मदीने वारे जी मर्जी आहे अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे हर पावर हर ताक़त अता फरमाए छॾी आहे उन जी मर्जी आहे त उतां गुंबद खज़रा मां निगाह करम फरमाइनि या दरबार हुसैनाबाद में पंहिंजे कुर्ब वारा पंहिंजे प्यार वारा मुहब्बत वारा कदम भरे अचनि बि उन जी मर्जी आहे उन्हनि जी पर असांजो अक़ीदो आहे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारनि ही भी सेखारियो आहे त सोने दिल पर मदीने वारे जो क़याम गुंबद खज़रा में आहे पर फैज़ रूहानियत तसरुफ हर मोमिन हर ईमान हर अस्सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण वारे जे सीने में आहे वो अस्सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण वारो निदा सां पंहिंजे सोने दिल पर मदीने वारे खे पुकारण वारो हिन दौर में अगरि तोखे ॾिसणो आहे त सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे नज़रुनि जे नवाज़ल खे अची थो ॾिस तवज्जो अल्लाह वहदहु ला शरीक आहे जेकी मां आयत करीमा जी खिदमत में तिलावत कई त अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए त इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी तवज्जो तो अल्लाह ताला याद रखो समझो तो अल्लाह ताला नमाज जो हुक्म फरमायो नमाज सां पढ़ंदा अल्लाह ताला नमाज जो हुक्म फरमायो रोज़े जो हुक्म फरमायो ज़कात जो हुक्म फरमायो हर नेकी जो हुक्म फरमायो हज जो हुक्म फरमायो तो अल्लाह ताला हर नेकी जो हुक्म फरमायो तो याद रखो तो अल्लाह ताला कदें भी इं न फरमायो तो मां हिन नेकी में तोसां शामिल आं शरीक आं नमाज में रोज़े में हज में ज़कात में कदें भी न फरमायो तो मां हिन नेकी में हिन नेक अमाल में अवां सां शरीक आहियां पर याद रखो जॾहिं सोने दिलबर मदीने वारे जे दुरूद व सलाम जो वक्त आयो तो अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो तो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी तो जॾहिं दुरूद व सलाम जो वक्त आयो
जॾहिं दुरूद और सलाम जो वक़्तु आयो त अल्लाह ताला फरमायो मूंखे मुंहिंजो प्यारो हबीब बि प्यारो आहे, पर दुरूद और सलाम पढ़ण वारो परेशान न थियो। त अल्लाह ताला फरमायो इन्नल्लाहु मलाइकतहु युसल्लूना अलन नबी, बेशक मां अल्लाह, तवज्जो त बेशक मां अल्लाह ऐं मुंहिंजा पाक फरिश्ता मोकिलियूं था दुरूद। बेशक मां अल्लाह ऐं मुंहिंजा पाक फरिश्ता मोकिलियूं था दुरूद ग़ैबदान नबीअ जे मथां, ग़ैबदान नबीअ जे मथां। वरी अल्लाह ताला पंहिंजो ख़ासि फज़ल करम महिरबानी फरमाए ईमान वारनि खे फरमायो। सिर्फ़ ईअं न फरमायो ए इंसानो, त अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, त या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाह ताला पंहिंजो ख़ासि करम फज़ल महिरबानी फरमाए ऐं ईमान वारनि खे निदा सां सॾु फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, मुंहिंजे सुहिणे दिलबर मदीने वारे सां मुहबत रखण वारो, ए ईमान वारो, अवां बि मुंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते खूब दुरूद खूब सलाम जा नज़राना मोकिलींदा कयो, खूब दुरूद पढ़ंदा कयो, मुंहिंजे प्यारे हबीब ते खूब सलाम जा नज़राना मोकिलींदा कयो। तवज्जो त हिन आयत करीमा में त अल्लाह ताला फरमाए रहियो आहे त मां अल्लाह बि पंहिंजे प्यारे हबीब जे मथां दुरूद मोकिलियां थो ऐं मुंहिंजा फरिश्ता बि मुंहिंजे प्यारे हबीब जे मथां दुरूद सलाम जा नज़राना मोकिलनि था। पोइ अल्लाह ताला ख़ासि निदा सां सॾु फरमाए, जे कंहिंखे सॾु कबो आहे ए फलाना ख़ासि निदा सां अल्लाह तबारक व तआला सॾु फरमाए ईमान वारनि खे दुरूद सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम ते मोकिलण जो हुकुम फरमा रहियो आहे। अल्लाह ताला फरमायो जेको ईमान वारो मुंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद सलाम जा नज़राना मोकिलींदो, दुरूद सलाम जा नज़राना मोकिलींदो, मां अल्लाह त उन्हनि मोमिननि ते पंहिंजे रहमतनि पंहिंजे करम पंहिंजे फज़ल पंहिंजी अता पंहिंजी सखा जी बारिश हीअं बरसाए छॾींदुमि। त छा अर्ज़ु कयमि, अल्लाह ताला फरमाए रहियो आहे त मां उन दुरूद सलाम पढ़ण वारनि ते पंहिंजे रहमत पंहिंजे करम पंहिंजी अता पंहिंजी सखा जी बारिश बरसाए छॾींदुमि। त उन मोमिन जो दुरूद सलाम पढ़ण वारे जो ख़ाली झोलनि खे भरे छॾींदुमि ऐं दुरूद सलाम पढ़ण उन मोमिन जो कमु हूंदो, निदा सां सॾु करणु अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण उन ईमान वारे जो कमु हूंदो। उन ईमान वारे जी ख़ाली झोलनि खे भरणु सुहिणे दिलबर मदीने वारे जे दुरूद सलाम जे वसीले सां सदके सां दिलबर मदीने वारे जे वसीले सां उन ईमान वारे जी ख़ाली झोलनि खे भरणु मां अल्लाह जो कमु आहे। तवज्जो त हिकिड़ा उहे आहिनि जेके चवनि था दुरूद जो वक़्तु मुक़ररु कयो अंधा मुल्ला। त यादि रखो त जेके आशिक़ हूंदा आहिनि अहले मोहब्बत वारा हूंदा आहिनि, जेके दिलबर मदीने वारे सां प्यार करण वारा हूंदा आहिनि, जंहिंमें सिद्दीक़ जी सदाकत हूंदी आहे, उमर जी फारूक़त हूंदी आहे। यादि रखो उस्मान वारो रंग हूंदो आहे, मौला अली साईं वारो रंग हूंदो आहे, इमाम हसन साईं वारो रंग हूंदो आहे, जंहिंमें इमाम हुसैन वारी हुसैनियत हूंदी आहे। त यादि रखो जंहिंमें करबला वारनि वारो रंग हूंदो आहे त उन्हनि जो दुरूद पढ़ण जो वक़्तु मुक़ररु न आहे हूंदो। छो जॾहिं उन्हनि में अहल बैत वारो रंग हूंदो आहे, सहाबा वारो रंग हुजे, इहो रंग पैदा करण वारो केरु हूंदो आहे? मुर्शिद
मुर्शिद कामिल अकमल हूंदो आहे। त याद रखो ए कुल जा अंधा त दुरूद पढ़ण जो को वक्त दुरूद सलाम मोकिलण जो सोने दिलबर मदीने वारे ते दुरूद सलाम मोकिलण जो को वक्त मुकरर ना है। सोने दिलबर लजपाल मदीने वारे ते दुरूद सलाम मोकिलण जी का भी पाबंदी ना है। जेको आशिक हूंदो आहे अहले मोहब्बत वारो हूंदो आहे जंहिं जो कनेक्शन मुर्शिद कामिल अकमल सोने दिलबर मदीने वारे सां मजबूत कंदो आहे। त याद रखो जंहिं वक्त उन जी दिल चाहे उन वक्त वो दुरूद पढ़ंदो आहे। जंहिं वक्त उन आशिक जी त मुर्शिद कामिल अकमल वारे जी दिल चाहींदी आहे उन वक्त दुरूद पढ़ंदो आहे। जंहिं वक्त दिल चवे त उन वक्त अहले मोहब्बत वारा मुर्शिद कामिल अकमल जो सबक आहे। जंहिं वक्त दिल चवे उन वक्त दुरूद पढ़ आहे न सबक मुर्शिद कामिल जो। जंहिं वक्त दिल चवे त उन वक्त दुरूद पढ़ त मुर्शिद कामिल अकमल इमाम करीम कंबर वारे सेखारियो आहे। जंहिं वक्त अवां जी दिल चवे त उन वक्त अवां दुरूद पढ़ो। त उथंदे दुरूद पढ़ो, सुम्हंदे दुरूद पढ़ो, वेहंदे दुरूद पढ़ो, घुमंदे फिरंदे दुरूद पढ़ो। त अज़ान खां अवल भी दुरूद पढ़ो, अज़ान खां बाद भी दुरूद पढ़ो, दुआ में भी दुरूद पढ़ो, घर में भी दुरूद पढ़ो, मस्जिद में भी दुरूद पढ़ो, मिंबर ते भी दुरूद पढ़ो। त जंहिं वक्त दिल चाहे त उन वक्त सोने दिलबर लजपाल मदीने वारे ते दुरूद पढ़ो। त याद रखो अहले मोहब्बत वारो अल्लाह ताला छा फरमायो। अल्लाह ताला दुरूद सलाम जो मुतलक हुकुम फरमायो है। अल्लाह ताला फरमा रहे है त सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। त अल्लाह ताला फरमाए तो ए ईमान वारो जदे अवां जी दिल चाहे मुझे प्यारे हबीब ते खूब दुरूद ए खूब सलाम जा नजराना मोकलींदा रहो। अल्लाह ताला शा फरमायो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाह ताला फरमायो ए ईमान वारो जले अवां जी दिल चाहे अल्लाह ताला मुतलक हुकुम फरमाए छॾियो आहे। ए ईमान वारो ए अहले ज़िक्र वारो ए मुर्शिद कामिल अकमल वारो ए सहीहुल अकीदा अहले ज़िक्र वारो मुर्शिद कामिल अकमल वारो ईमान वारो अल्लाह ताला शा फरमायो तो सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद व सलाम जो अल्लाह ताला मुतलक हुकुम फरमायो ए ईमान वारो जॾहिं अवां जी दिल चाहे मुझे प्यारे हबीब ते दुरूद पढ़ंदा कयो। जॾहिं अवां जी दिल चाहे मुझे प्यारे हबीब ते खूब दुरूद व सलाम जा नजराना मोकलींदा रहो। तवज्जो त नमाज़ूं रोज़ा ज़कातूं हज ॿिया नेक अमाल त अल्लाह ताला कबूल फरमाए या न फरमाए का गारंटी ना है। नमाज़ूं रोज़ा हज ॿिया नेक अमल अल्लाह ताला कबूल फरमाए या न फरमाए उन जी मर्ज़ी आहे। याद रखो का गारंटी ना है। अल्लाह ताला बेनियाज़ ज़ात आहे। पर याद रखो अहले मोहब्बत वारो दुरूद व सलाम पढ़ण वारो पर दुरूद व सलाम कबूल थियण जी अल्लाह ताला पाण गारंटी ॾेई छॾी आहे। अल्लाह ताला दुरूद व सलाम पढ़ण में पाण शरीक आहे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। अल्लाह ताला फरमायो मां अल्लाह ऐं मुंहिंजा फरिश्ता दुरूद मोकिलियूं था पंहिंजे प्यारे मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा जी ज़ात मुक़द्दसा जे मथा। जॾहिं अल्लाह ताला दुरूद में शरीक आहे त पक ॼाण त अल्लाह ताला बेनियाज़ ज़ात आहे। ॿियूं नेकियूं क़बूल करे या न करे पर याद रखो दुरूद पढ़ण सोने दिलबर मदीने वारे दुरूद सलाम जा नजराना मोकिलो। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण असां तव्हांजो कमु आहे। त अल्लाह ताला गारंटी ॾेई छॾी आहे या रसूल अल्लाह चवण लिदा सां मुंहिंजे प्यारे हबीब खे पुकारण दुरूद सलाम मोकिलण अवां जो कमु आहे। याद रखो क़बूल करण मां अल्लाह जो कमु आहे। दुरूद सलाम पढ़ी वसीलो वठण अवां जो कमु आहे। त याद रखो अवां जी हर दुआ खे क़बूल करण सोने दिलबर मदीने वारे दुरूद सलाम जे सदके मां अल्लाह जो कमु आहे।
असा दुरूद सलाम वारा हूं असा मुर्शिद कामिल अकमल वारा इमाम मुर्शिद करीम कंबर वारे वारा दुरूद सलाम वारा हूं असा उथंदे भी दुरूद पढ़ंदा हूं वेंदा भी दुरूद पढ़ंदा हूं सुमंदा हूं भी सोने दिलबर मदीने वारे दुरूद सलाम जा नजराना मोकले पो सुमंदा हूं पो आराम कंदा हूं जने मिंबर ते वेहंदा हूं तो सोने दिलबर मदीने वारे दुरूद हुंदो आ अजान का पहरिया भी असा के दुरूद हुंदो आ अजान का बाद भी असा के दुरूद हुंदो आ दुआ में भी असा के दुरूद हुंदो आ पर याद रखो दिल भी कंदिया अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह ज़बान भी कंदिया अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अखियों भी कंदियों अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जने हुआ आशिक दुरूद पढ़दे पढ़दे तो याद रखो इन दुनिया के छड़ी दो जने आखिरी वक्त ई दो तो याद रखो दुरूद सलाम पढ़ने वाला आले मोहब्बत वाला तो ज़बान दुरूद का खाली न होंदी जने आखिरी वक्त हुंदो तो याद रखो ज़बान ते ही आवाज जारी हुंदो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जने यो दुरूद सलाम पढ़ी अखियों बंद कंदा से अखियों बंद कर असा जो कम हुंदो ऐ चेहरो याद रखो अखियों असा आशिकन जो हुंदियूं दुरूद पढ़ असा जी ज़बान ते हुंदो अखियों असा आशिकन जो हुंदियूं चेहरो सोने दिल भर मदीने वारे जो हुंदो याद रखो आखिरी वक्त में भी करम हुंदो जने हज़रात सफर जारी है सारी हुंदो जने कब्र में पहुंचंदा से वो दुरूद सलाम पढ़ने वाले जो असा आशिकन जो या रसूल अल्लाह चवण वाले जो सोनो दिल पर मदीने वारो कब्र में इंतजार करो कढे थो मुझो आशिक पहुंचे जो मुश्किल वक्त में हर वक्त उठंदे घुमंदे फिरंदे सुमंदे अजान का पहरिया अजान का बाद उन जो मामूल हुयो मुझ मां दिल पर मदीने वाले दुरूद पढ़ कढे थो वो आशिक अचे त मां उन आशिक के भागुर पाया करे तो वो आशिक कब्र में अचे तमा उन आशिक के भागुर पाया उन आशिक के नैन ते बोसो दिया याद रखो दुरूद पढ़ या का हल्की गाल ना है खुश्क दुरूद न हो जाए खुश्क दुरूद न हो जाए दुरूद वो हो जाए जो मुर्शिद कामिल अकमल सिखारियो है दुरूद इने न पढ़ जाए दुरूद पढ़ जाए तो पढ़ जाए सुने दिल पर मदीने वाले के हाजिर भी नाजुर भी समझी वो पढ़ जाए असा आशिक अहले जिक्र वाला मुर्शिद कामिल अकमल वाले जो ये अकीदो हुंदो आ तो अल्लाह जी अता सा सोना दिल पर मदीने वाला दुरूद बुधन भी था असा के सुजान भी था तेरे सोना दिल पर मदीने वाला दुरूद बुधन भी था तो सुजान भी था वो आशिकन के हर वक्त ज़बान ते दुरूद सलाम हुंदो आ तो पक जान ए आशिक अहले जिक्र वालो दुरूद सलाम पढ़ने वालो तू काथे भी हुंदो आ तू सोने दिल पर मदीने वाला जी निगाह नजर करम में हुंदो आ तवज्जो तवज्जो तो सोना दिल पर मदीने वाला फरमान था जो ईमान वारो असा ते दुरूद सलाम जा नजराना मोकलिंदो दुरूद सलाम जा नजराना मोकलिंदो दुरूद सलाम जा नजराना मोकलिंदो तो उनते एतरो करम थिंदो उनते अल्लाह जे करम रहमत जो बारिशूं हुई बरसंदियो रहंदियो अल्लाह जे करम अल्लाह जे फजल जो अल्लाह जे रहमत जो बारिशूं उन दुरूद सलाम पढ़ने वारे थे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण वारे थे अल्लाह जे रहमत करम अता सखा जो बारिशूं बरसंदियो रहंदियो केतरो करम दुरूद सलाम पढ़ने में दुरूद पढ़ने में निदा वारो दुरूद खुशबू दुरूद न मुल्ले वारो दुरूद न मुल्लो त मयार लाण खादर दुरूद पढ़ंदो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद पर असा मयार लाण वारो दुरूद नहीं पढ़ंदा तो असा सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा मुर्शिद कामिल अकमल इमाम करीम कंबर वारे वारा असा जो अकीदो असा जा नबी हाजिर भी आहिन नाज़िर भी आहिन बुधन भी था दुरूद के ऐ सुजानन भी था अहले मोहब्बत वारे के दिसन भी था अहले मोहब्बत वारे के पोसा दुरूद पढ़दा असा दुरूद निदा वारो पढ़दा खुश्क दुरूद नहीं पढ़दा मुल्ले वारो दुरूद नहीं पढ़दा असा वारो दुरूद भी असलिया अज़ान भी असलिया नमाज भी असलिया सजदा भी असलिया जिक्र भी असलिया कुरान पढ़न भी असलिया याद रखो तो दुरूद पढ़न भी असलिया अच्छो वो असलियत पहचान केर पैदा कंदो जो मुर्शिद कामिल अकमल पैदा कंदो आहे असलियत
असलियत मां मुराद याद रखो साहब वारो दुरूद साहब हमारी मोहब्बत अहल बैत वारी मोहब्बत केर पैदा कंदो आहे मुर्शिद कामिल अकमल पैदा कंदो आहे त याद रखो असली दुरूद पढ़ण सेखारींदो आहे त असली ज़िक्र करण सेखारींदो आहे त चओ मुर्शिद कामिल अकमल सेखारींदो आहे अल्लाह जी सची मरफत पहचान सुञाणप मुर्शिद कामिल अकमल ही पैदा कंदो आहे अल्लाह जी सची मरफत केर सेखारींदो आहे मुर्शिद कामिल अकमल सेखारींदो आहे अल्लाह जी सची तौहीद केर पैदा कंदो आहे अल्लाह जी तौहीद वारे रंग में केर रंगींदो आहे मुर्शिद कामिल अकमल रंगींदो आहे मोहम्मद अरबी जे रंग में केर रंगींदो आहे सीरत वारे रंग में शरीयत वारे रंग में सुन्नत वारे रंग में केर रंगींदो आहे मुर्शिद कामिल अकमल रंगींदो आहे मोहम्मद अरबी जी इश्क मोहब्बत तड़प केर पैदा कंदो आहे जो मुर्शिद कामिल अकमल पैदा कंदो आहे अहल बैत जी सीरत अहल बैत जी मोहब्बत साहबा जी सीरत साहबा जी मोहब्बत केर पैदा कंदो आहे मुर्शिद कामिल अकमल पैदा कंदो आहे ज़िक्र करण केर सेखारींदो आहे ज़िक्र जा असबाक केर ॾींदो आहे दुरूद सलाम जा असबाक दुरूद सलाम सही पढ़ण केर सेखारींदो आहे जो मुर्शिद कामिल अकमल सेखारींदो आहे तॾहिं त मां चवंदो आहियां त मुल्ला का दुरूद पढ़ना और है आशिक इमाम मुर्शिद करीम कंबर वाले का दुरूद पढ़ना और है मुल्ला की नमाज पढ़ना और है इमाम मुर्शिद करीम कंबर वाले की नमाज पढ़ना और है मुल्ला का कुरान पढ़ना और है इमाम मुर्शिद करीम कंबर वाले के गुलाम का कुरान पढ़ना और है याद रखो मुल्ला का जिक्र करना और है तो आशिक इमाम मुर्शिद करीम कंबर वालों जिक्र करना और है मुल्ला का दुरूद पढ़ना और है इमाम मुर्शिद करीम कंबर वाले की जमात का दुरूद पढ़ना और है आशिकन जिला अहले मोहब्बत वाले जिला अहले जिक्र वाले जिला तो अल्लाह जी तो सच्ची मरफत अल्लाह जी सच्ची तौहीद वारा जेके आहिनि सच्ची तौहीद वारा मोहम्मद अरबी सच्चे इश्क मोहब्बत वारनि जे सोना दिलबर दुरूद सलाम पढ़ण वारनि जे सोना दिलबर मदीने वारा फरमाइनि था तवजो दुरूद सलाम में वॾो करम आहे वॾियूं बरकतूं आहिनि त सोना दिलबर मदीने वारा फरमाइनि था त काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सल्ला अलैहि वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरन व मन सल्ला अलैहि अशरा सल्लल्लाहु अलैहि मियत व मन सल्ला अलैहि मियतन कतबल्लाहु बैन ऐनैहि बरातम मिन निफाक बरातम मिनन निफाक व बरातम मिनन नार व अस्कनहुल्लाहु यौमल क़ियामह मअश्शुहदा तवज्जो सोना दिलबर मदीने वाला फरमाइन था सोना दिलबर मदीने वाला फरमाइन था त दुरूद सलाम वाले जला फरमाइन था त सोना फरमाइन था लजपाल मदीने वाला फरमाइन था इमामुल अंबिया खातमुल अंबिया खातमुल मुरसलीन असां तव्हां जा करीम नबी रऊफ रहीम नबी सोना दिलबर मदीने वाला फरमाइन था जेको शख्स त मूते सरकार फरमाइन था जेको शख्स मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना दिलबर मदीना फरमा जेको शख्स मूते हिक मर्तबो दुरूद मोकले थो त अल्लाह ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो एक दफो जेको पढ़े तो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह बाबा दे बोलन चओ त करम थे अस्सलातु इश्क मोहब्बत सा चओ तसवर सोने दिलबर लजपाल मदीने वाले जे गुंबद खजरा जो हुजे चओ हिकु मर्तबो चवंदो सोना दिलबर मदीने वारा फरमाइन था जेको शख्स मूते हिकु मर्तबो दुरूद मोकिले थो अल्लाह ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो चओ अस्सलातु हिकु दफ़ो चई वरी ॿियो दफ़ो चओ डबल करम
थे जो अस्सलात हथन के परचम बढ़ाए चो हथन के लहराए चो हथन के बुलंद करे चो ज़बान भी चे ज़बान भी दुरूद पढ़े अखियों भी दुरूद पढ़न हथ भी दुरूद पढ़न चो अस्सलात सोज सोज इश्क वलवलो पैदा जो अस्सलातो अस्सलातो तड़प पैदा कयो तो करम थे जो अस्सलातो 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 वस्सलाम वस्सलाम अलैका चो चो अलैका अलैका चो चो अलैका अलैका चो या रसूल चो चो या रसूल चो चो या हबीब अल्लाह या रहमतल लिल आलमीन या शफील मुज़नबीन जो या रहमतल लिल आलमीन जो अस्सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातो वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। तो सोना दिल भर मदीने वाला फरमाइन था दुरूद पढ़ण वारो परेशान न थियो परेशान न थियो जेको मां मोहम्मद मुस्तफ़ा थे सरकार फरमाइन था ईमान वारो जेको मां मोहम्मद मुस्तफ़ा थे एक मर्तबो दुरूद मोकिले थो अल्लाह ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो एक दफ़ो दुरूद पढ़ण सां अल्लाह जो 10 रहमत 10 करम तवज्जो अॻिते सोना दिलवर मदीने वारा फरमाइन था जेको आले मोहब्बत वारो कामिल अकमल मुर्शिद वारो मूते मां मोहम्मद मुस्तफ़ा दे मूते 10 मरतबा दुरूद मोकिले थो अल्लाह ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो जेको हिकु मरतबा दुरूद पढ़ंदो उन ते 10 रहमतूं अल्लाह जो नाज़िल थींदियूं सरकार फरमाइनि था जेको मां मोहम्मद मुस्तफ़ा ते 10 मरतबा दुरूद मोकिलींदो अल्लाह ताला त उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए छॾींदो बेशक सुभान अल्लाह। हिते त 10 खां कम ई चढ़ियल आहे 10 खां कम ई वधियल आहे हिते त 10 खां कम ई वधियल आहे छो जो असां दुरूद सुणंदे पर मदीने वारे घणे नायूं पढ़ंदा मुर्शिद कामिल अकमल सेखारे छॾियो आहे मुर्शिद कामिल अकमल जो सबक असबा कन उथंदे बि पढ़ अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह हर वक्त काथे बि हुजो घर में हुजो बाजार में हुजो शहर में हुजो गली में हुजो नगर में हुजो काथे बि हुजो कहिड़े बि सूबे में हुजो कहिड़े बि शहर में हुजो त ज़बान ते दुरूद सलाम हुजे ज़बान में दुरूद सलाम हुजे याद रखो सरकार शाह फरमाओ जेको मां मोहम्मद मुस्तफ़ा ते 10 मरतबा दुरूद मोकिले थो अल्लाह ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो सुभान अल्लाह ता चओ इहो करम त खुश्क दुरूद पढ़ण वारे ते न थींदो खुश्क दुरूद पढ़ण वारे ते न थींदो त इहो करम थींदो त मुर्शिद कामिल अकमल वारे ते करम थींदो मुर्शिद कामिल अकमल वारे ते करम थींदो इहो करम थींदो त जंहिंजी दिल मदीनो आहे जंहिंजो उथण मदीनो आहे जंहिंजो घुमण मदीनो आहे जंहिंजो तसव्वुर मदीनो आहे जंहिंजो कीलो काल मदीनो आहे जंहिंजी गुफ़्तार में मदीनो आहे जंहिंजी रफ़्तार में मदीनो आहे जंहिंजो मरकज़ मदीनो ई मदीनो आहे करम थींदो त उन सुन्नी हुसैनी इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे ग़ुलाम नज़रुनि जे नवाज़नि ते करम थींदो बेशक सुभान अल्लाह। तवज्जो अॻिते वरी सोना दिल भर मदीने वारा फरमाइनि था ए दुरूद पढ़ण वारो 10 मरतबा दुरूद पढ़ंदो त 20 रहमतूं अल्लाह जो अव्हां ते नाज़िल थींदियूं 20 मरतबा मां मोहम्मद मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो त 100 रहमतूं अल्लाह जो अव्हां ते थींदियूं सोना दिल भर मदीने वारा फरमाइनि था त जेको यादि रखो जेको शख़्स मूं ते 100 मरतबा दुरूद मोकिले थो सुभान अल्लाह चओ हल्की सुभान अल्लाह न हुजे है जेको सरकार जो फरमान आयो असांजे लाइ हो बि असांजे लाइ हे बि असांजे लाइ हल्की सुभान अल्लाह न हुजे अहिड़ी सुभान अल्लाह हुजे पूरे कंबर में अल्लाह जी अदा सां असांजे तव्हांजो आवाज़ पहुचे आवाज़ बोलो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह
मेरे ख्याल सोना दिलबर मदीने वारा फरमान था आले मोहब्बत वारो बुधो जेको शख्स मूते 100 मरतबा दुरूद मोकले थो फैसलो अवां कजो फैसलो अवां कयो फैसलो दुनिया वारा कन फैसलो दुनिया वारा कन सोना दिलबर मदीने वारा फरमान था जेको मूते 100 मरतबा दुरूद मोकले थो अल्लाह ताला उन्हनि जी ॿिन अखियुनि जे दरमियान हे अखा ॿिन अखियुनि जे दरमियान छा हूंदी आहे पेशानी हूंदी आहे पेशानी हूंदी आहे न पेशानी हूंदी आहे न त सोना दिलबर लजपाल मदीने वारनि मसलो ई हल करे छॾियो मसलो ही हल फरमाए छॾियो अथऊं त सोना दिलबर मदीने वारा फरमान था जेको शख्स त मूं ते 100 मरतबा दुरूद मोकले थो त अल्लाह ताला उन्हनि जी ॿिन अखियुनि जे दरमियान पेशानी से मुनाफिकत खत्म बुधो सोना दिलबर मदीने वारा फरमान था जेको शख्स अहले मोहब्बत वारो मुर्शिद कामिल अकमल वारो मां मोहम्मद मुस्तफा ते जेको शख्स 100 मरतबा दुरूद मोकले थो त अल्लाह ताला उन जी ॿिन अखियुनि जे दरमियान पेशानी ते मुनाफिकत ऐं जहन्नम जी बाहि इन्हनि ॿिन्हिनि खां हमेशा जे लाइ अल्लाह ताला आज़ादी लिखाए छॾे थो सुभान अल्लाह तो याद रखो फैसलो वहां कयो वक्त जा ॿियो नंबर मुल्ला हल्को फुल्को दुरूद अवाम खे ब्लैकमेल करण वारो दुरूद पढ़ी ॾेखारींदा आहिनि तो याद रखो उनजो खुशबू दुरूद हूंदो आहे मुल्ले जो वध में वध हिकु दफ़ो पढ़ंदा 2 दफ़ा पढ़ंदा पर आशिक सहीहुल अकीदा इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जा नज़रुनि जा नवाज़ हुसैनी फ़कीर 10 दफ़ा दुरूद न पढ़ंदा 100 मरतबा दुरूद न पढ़ंदा त हज़ारे मरतबा सोहणे दिलबर लजपाल मदीने वारे पंहिंजे रूहानी अबे दिलबर लजपाल करीम नबी रऊफ रहीम नबी ते दुरूद सलाम हज़ारे मरतबा ॾींहं में दुरूद सलाम जा नज़राना मोकिलींदा रहंदा त याद रखो जेको दुरूद नथो पढ़े या हल्के वारा दुरूद पढ़े थो मुनाफिकत वारा दुरूद पढ़े थो याद रखो उन्हनि जी शक्लुनि खे बि ॾिसो मुंहिंजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे नज़रुनि जे नवाज़ल फ़कीरनि जे चेहरनि खे बि ॾिसो जिन खे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे अल्लाह जे ज़िक्र वारा बि सबक़ ॾिना सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे दुरूद सलाम पढ़ण जा सबक़ बि ॾिना त यादि रखो दुनिया वारा फ़ैसिलो अव्हां कयो 2 नंबर मुल्ला 2 नंबर मुफ्ती 2 नंबर मौलवियुनि जी शक्लुनि खे बि ॾिसो मुंहिंजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे दुरूद सलाम पढ़ण वारे हिकु फ़कीर खे बि ॾिसो सुभान अल्लाह त यादि रखो दुनिया वारो भले तव्हां 2 नंबर मुफ्ती ॾिसो को तोखे गेंडो लॻंदो को तोखे कहिड़ो लॻंदो को तोखे सांडरो लॻंदो यादि रखो पर जेके अहले ज़िक्र वारा जेके सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे नज़र जा नवाज़िल फ़कीर थई त यादि रखो त उहो फ़कीर तोखे कंहिं मां तोखे सिद्दीक़ जी सदाकत वारो रंग नज़र ईंदो कंहिं मां तोखे फारूकी रंग कंहिं मां तोखे उस्मानी रंग कंहिं मां तोखे हैदी रंग कंहिं मां तोखे हसनी रंग कंहिं मां तोखे हुसैन रंग कंहिं मां तोखे अब्दुल रहमान जामी वारो रंग नज़र ईंदो के पीरान पीर दस्तगीर वारो रंग नज़र ईंदो त कंहिं मां तोखे अब्दुल्ला शाह गाज़ी वारो रंग नज़र ईंदो त कंहिं मां तोखे दाता लाहौरी वारो रंग नज़र ईंदो त कंहिं मां तोखे पीर मिठा साईं वारो रंग नज़र ईंदो त कंहिं मां तोखे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे वारो रंग तोखे नज़र ईंदो सुभान अल्लाह ए बलाड़ू मुल्ला मता एतराज करे छा चई वियो सैयद
बलाड़ा मुल्ला सैयद छाची वयो सैयद मोहब्बत जी गाल कई मुल्लो ते एतराज कंदो इंतजार में मुल्लो बिलो हुंदान तो सैयद का गाल करे तो सैयद जी पकड़ कयो अरे याद रखो अंधा अंधे जा पुट याद रख जेको मौला वाली जी नजर में हुंदो आ जेको अम्मा सां जी नजर में हुंदो आ जेको दिलबर मदीने वार जी नजर में हुंदो आ जेको इमाम मुर्तज़ा करीम कंबर वाजी निगाह नजर सा हलंदो आ तो जड़ा मुल्ला बिल्ला आया वया अरे अंधा मुल्ला उहा गाल कई हिन फकीरन मा मोहम्मद अरबी जो रंग नजर ईंदो गुलामी वारो रंग साहबा कराम वारो रंग अहल बैत वारो रंग अरे अंधा मुल्ला मोहम्मद अरबी जो रंग गुलामी जो रंग साहबा कराम वारो रंग अहल बैत वारो रंग तो मुल्ले दो नंबर मुल्ला दो नंबर मुफ्ती दो नंबर मौलवी मा नजर नहीं दो तो साहबा कराम वारो रंग अहल बैत वारो रंग नजर ईंदो हिन दज्जाली दौर में मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाजे नजरों जे नवाज़ल माई रंग नजर सुभान अल्लाह सुभान अल्लाह आए हेडी गर्मी मुल्लो जो हाँ सड़ी वयो जेरा जली वया फिफड़ जली वया दिल जली वया दिमाग को जली वयो अखियूं सड़ी वयूं हेडी गर्मी हेरो पसीने जी मौसम गर्मी जी मौसम आशिकन जो जोर आ दरबार हुसैनाबाद अरे अंधा मुल्ला इन आशिकन के केर मोकले रयो आहे जो अल्लाह हो मुल्ला याद रख साड़ में सड़ी सड़ी जली जली खत्म थी वींदे सड़ी वींदे कोयलो थी वींदे बियो नंबर मुफ्ती बियो नंबर मौलवी याद रखो आशिक दियों नी मुझे सुन इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जा आशिक दीवाना मस्ताना परवाना मोहब्बत रखण वारा ॾींहों ॾींहुं मुझे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जा वधंदा रहंदा तूं सड़ंदो रहंदे ॾींहों ॾींहुं आशिकन खे मुझे सुन इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे आशिकन खे ॾींहों ॾींहुं अल्लाह ताला वधाईंदो रहंदो वरी ॾींहों ॾींहुं तुंहिंजो साड़ वधंदो रहंदे याद रखियो साड़ में इन साड़ में सड़ी 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 कोयलो थी ख़त्म थी वेंदे बेशक फैज़ान इमाम मुर्शिद हुसैन इंशाअल्लाह क़यामत ताईं वधंदो रहंदो शार्ज के मेरे ख्याल फैसलो मां कयो जेको आशिक हूंदो आहे सही लकीदा मुल्लो चवंदो मां बि त दुरूद पढ़ंदो आहियां अड़े अंधा तो दुरूद पढ़ंदो आहियां मयार लाइण वारो दुरूद पढ़ंदो आहियां मयार लाइण वारी नमाज़ पढ़ंदो आहियां एडी नमाज लंबी कंदो आहियां ज़मीन खे पंहिंजे निड़ सां कारो मंज़िल जी ज़मीन खे सजदे वारी जॻह खे कारो करे छॾींदो आहे अंधा सरकार फरमाइनि था त जेको दुरूद पढ़ंदो आहे सरकार फरमाइनि था त उन्हनि जी पेशानी तां मुनाफ़िक़त ख़त्म थी वेंदी आहे उन्हनि जी पेशानी ते कारान पैदा न आहे थींदी सरकार फरमाइनि था दुरूद पढ़ण वारे जी पेशानी ते सहीउल अक़ीदा जे पेशानी ईअं नूर वांगुरु चमकंदी रहंदी आहे उहो नूर अगरि तोखे ॾिसणो आहे त मुंहिंजे सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वाजे नज़रुनि जे नवाज़ हुसैनी जमात कजी सुभान अल्लाह अञा सोणे दिलबर मदीने वारो फरमान त पूरो न थियो आहे सोणा दिलबर मदीने वारा फरमान था दुरूद सलाम जेको 100 मरतबा मूं ते पढ़ंदो अल्लाह ताला उन जे ॿिनि अखियुनि जे दरमियान पेशानी ते मुनाफ़िक़त ऐं जहन्नम जी बाहि इन्हनि ॿिन्हिनि खां हमेशह जे लाइ आज़ादी लिखराए छॾींदो मुनाफ़िक़त में दुरूद सलाम पढ़ण वारे जेको दुरूद सलाम सुणे दिलबर मदीने वारे ते 100 खां वधीक पढ़ंदो तमामु घणो पढ़ंदो मामूल हूंदो दुरूद शरीफ़ पढ़ उथण वेहण में दुरूद शरीफ़ सुम्हण में दुरूद शरीफ़ घुमण में दुरूद शरीफ़ हूंदो सुणा दिलबर मदीने वारा फरमाइनि था त उन में कॾहिं मुनाफ़िक़त न हूंदी उन में कॾहिं बि मुनाफ़िक़त न हूंदी त उन दुरूद पढ़ण वारे जे लाइ सरकार फरमाइनि था त
त जहनम जी बाह उन दुरूद पढ़ण वारे ते हराम आ त याद रखो सरकार फरमाए जॾहिं जहनम जी बाह हराम आ उन दुरूद पढ़ण वारे जे लाइ अस्सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण वारे जे लाइ क़यामत जे ॾींहुं जन्नत इंतज़ार कंदी इंतज़ार कंदी। सोना दिल पर मदीना वारा फरमाइन था त क़यामत जे ॾींहुं सुभान अल्लाह त चओ बी खुशखबरी आहे बी खुशखबरी आहे सुभान अल्लाह बाबा से बोलन चओ सुभान अल्लाह हल्की सुभान अल्लाह न हुजे या सुभान अल्लाह सोने सैयदुल शुहदा सैयदना इमाम हुसैन आली मकाम जी बारगाह में पहुंचे बाबा से बोलो सुभान अल्लाह चओ अल्लाह सोना दिल पर मदीने वाला फरमान था हदीस शरीफ में हले थी आखिरी अल्फाज आहे सोना दिल पर मदीने वाला फरमान था वो दुरूदो सलाम पढ़ण वारो वो दुरूदो सलाम पढ़ण वारो त क़यामत जे ॾींहुं शहीदन जे दर्जे में हूंदो। सरकार फरमाता वो दुरूदो सलाम पढ़ण वारो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण वारो वज़ाहत कया वज़ाहत सरकार फरमाता वो दुरूदो सलाम पढ़ण वारो वो क़यामत जे ॾींहुं शहीदन सां गॾु हूंदो मौला अली सां गॾु हूंदो इमाम हसन सां गॾु हूंदो वो इमाम हुसैन आली मकाम सां गॾु हूंदो वो दुरूदो सलाम पढ़ण वारो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण वारो सैयदुल शुहदा इमाम हुसैन आली मकाम तमाम करबला वारनि सां हीअं गॾु हूंदो। अहले मोहब्बत वारा मुझा सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वार जे नज़रुन जा नवाज़िल फ़कीर तोखे मुबारक आहे तोखे मुबारक आहे जो एड़ो मुर्शिद कामिल अकमल मिलियो आहे एड़ो मुर्शिद कामिल अकमल मिलियो आहे जंहिं असांखे इश्क मोहब्बत वारा सबक उहे इश्क मोहब्बत वारा सबक दरबार हुसैनाबाद इश्क मोहब्बत वारो मरकज़ त मुल्ला चए थो बाबा तव्हां अहल जो ज़िक्र कयो था तव्हां में राफ़ज़त अंधा मुल्ला जॾहिं थियो ई इश्क मोहब्बत जो मरकज़ हिन इश्क मोहब्बत वारे मरकज़ सां असांखे उहे असबाक मिलिया आहिनि दुनिया जी केॾी बि बातिल ताक़तूं असांजे साम्हूं ईंदियूं त असांजी दिलनि मां अल्लाह जी सची तौहीद निकिरी न सघंदी। सुभान अल्लाह हल्की सुभान अल्लाह न हुजे बाबा दे बोलो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह इश्क मोहब्बत जो मरकज़ आहे इश्क मोहब्बत जे मरकज़ उहे असबाक सबक मिलिया त केतिरी दुनिया जूं बातिल ताक़तूं ईंदियूं त असां मां अल्लाह जी तौहीद असांजी दिलनि मां न निकिरी सघंदी। मोहम्मद अरबी जो इश्क मोहब्बत मोहम्मद अरबी जी तड़प असांजी दिलनि मां न निकिरी सघंदी। दुनिया जूं केॾी बि बातिल ताक़तूं अचनि मोहम्मद अरबी जे बचड़नि सोहणनि जहिड़ा मोहम्मद अरबी लजपाल आहिनि अहिड़ा मोहम्मद अरबी जा बचड़ा बि लजपाल आहिनि त जहिड़ी तरह मोहम्मद अरबी जी मोहब्बत असांजे सीननि मां न निकिरी सघंदी। दुनिया जी केॾी बि बातिल ताक़तूं अचनि मोहम्मद अरबी जे प्यारनि बचड़नि अहल अतार जी मोहब्बत असांजे सीननि मां न निकिरी सघंदी। त दुनिया जूं केॾी बि बातिल ताक़तूं अचनि असांजे साम्हूं अचनि त मोहम्मद अरबी जे ग़ुलामनि सहाबा जी मोहब्बत असांजे सीननि मां न निकिरी सघंदी। दीन 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 मुल्ला 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 तुझे अबे दादे जो ना है दीन 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 आहे त मोहम्मद अरबी जो आहे कुरान आहे त मोहम्मद अरबी जो आहे इस्लाम आहे त मोहम्मद अरबी जो आहे दीन इस्लाम कुरान शरीयत कुर्बानी ॾिनी त मोहम्मद अरबी जे बचड़नि इमाम हुसैन आली मकाम मौला अली जे बचड़नि कुर्बानी ॾिनी साहबा कराम कुर्बानी ॾिनी। तू असांखे शरीयत सेखारींदे पाण सिखो मुल्ला पंहिंजे छोरनि खे सेखार मुल्ला
पंज घर वारनि खे सेखा त असांखे सेखारण वारा मौजूद आहे हल्की सुभान अल्लाह न हुजे जेड़ी गर्मी आ वरी ओड़ी सुभान अल्लाह हुजे बाद बोलो सुभान अल्लाह छो मुल्ले को दीन सिखणो ही ना है मुल्ले को दीन सिखणो ही ना है असा दीन सिखियो आहे दीन सिखियो आहे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे का दीन सिखियो आहे मोहम्मद अरबी जी मोहब्बत सिखी आहे त इमाम मुर्शिद करीम कंबर वारे का सिखी मोहम्मद अरबी जी मोहब्बत मोहम्मद अरबी जी बचड़न जी मोहब्बत साहबा कराम जी मोहब्बत सेखारी आहे पंहिंजे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे सेखारी आहे उन्हनि करीम मुर्शिदन सेखारी आहे पोइ ॿियो नंबर मुल्ला मौलवी दीन फरोश मुल्ला जे पोयों लॻणो ई न आहे लॻणो आहे पंहिंजे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे पोयां लॻणो आहे ऐं मज़बूती सां दामन खे पकड़णो आहे त पंहिंजे सुहिणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे दामन खे पकड़णो आहे तवजो त टाइम हलंदे हलंदो घणो थो थी वञे दुरूद पढ़ण में ए अहले मोहब्बत वारो मुझे सुहिणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे नज़रुनि जा नवाज़ियल त दुरूद पढ़ण में वॾो करम आहे दुरूद पढ़ण में वॾियूं बरकतूं आहिनि वॾियूं रहमतूं आहिनि दुरूद पढ़ण सां बिगड़ियल कम ठही वेंदा आहिनि दुरूद पढ़ण सां बिगड़ियल कम ठही वेंदा आहिनि इहो दुरूद पढ़णु जन्नत में पहुचाईंदो आहे सोना दिलबर मदीने वारा फरमाइनि था त सरकार फरमाइनि था त जंहिंखां दुरूद शरीफ़ पढ़णु विसरी वियो हदीस जा अल्फाज़ क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन नसिय सलात अलैया खतिया तरीक़िल जन्नत सरकार फरमाइनि था जंहिंखां दुरूद शरीफ़ पढ़णु विसरी वियो सरकार फरमाइनि था त उन खां जन्नत जो रस्तो विसरी वियो जंहिंखां दुरूद शरीफ़ पढ़णु विसरी वियो उनखे जन्नत जो रस्तो न मिलंदो जन्नत जो रस्तो उन्हनि खे मिलंदो जंहिंजी ज़बान ते हर वक़्तु दुरूद शरीफ़ आहे सुभान अल्लाह जंहिंजी ज़बान ते हर वक़्तु दुरूद शरीफ़ आहे यानी जंहिं आका सलातो सलाम जंहिं आका सलातो वसलाम खे न विसारियो दुरूद सलाम पढ़णु न विसारियो त उनखे जंहिं विसारियो उनखे जन्नत जो रस्तो न मिलंदो जंहिं न विसारियो उनखे जन्नत जो रस्तो मिलंदो अल्हम्दुलिल्लाह हीअ जमा दुरूद सलाम पढ़ण वारी आहे ऐं सिधे रस्ते ते सिराते मुस्तक़ीम ते हली रही आहे इहो दुरूद सलाम पढ़ण असांखे सोने दिलबर मदीने वारे ताईं पहुचायो आहे यादि रखो इहो दुरूद पढ़ण सेखारियो आहे त पंहिंजे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे सेखारियो आहे बेशक सुभान अल्लाह त उहो दुरूद शरीफ़ पढ़ इमाम हसन साईं फरमाइनि था इमाम हसन साईं इमाम हसन खे सुञाणो था न केरु आहिनि जो असांजा इमाम जनरेटर खे स्पीड वधाए असांजा इमाम फरमाइनि था इमाम हसन बिन मौला अली त उहो फरमाइनि था त सरकार सलातो वसलाम जन फरमायो मुझे नाने नबी फरमायो तव्हां सरकार फरमायो तव्हां जाते बि हुजो मूं ते दुरूद मोकिलींदा कयो सरकार फरमाइनि था इमाम हसन साईं फरमाइनि था मुंहिंजा नाने नबी फरमाइनि था तव्हां जाते बि हुजो मूं ते दुरूद मोकिलींदा कयो बेशक तव्हांजो दुरूद मां मुहम्मद मुस्तफ़ा ताईं पहुचायो वेंदो आहे पहुचंदो आहे सुभान अल्लाह तव्हां जाते बि हुजो सिंध में हुजो पंजाब में हुजो बलोचिस्तान में हुजो ख़ैबर पख्तूनख्वा में हुजो दरबार हुसैनाबाद कंबर में हुजो दुरूद पढ़ण अवां जो कम आहे त पहचान अल्लाह जो कम आहे सुभान अल्लाह त अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असां दरबार हुसैनाबाद में मौजूद आहियूं न बेशक दुरूद सलाम पढ़ी रहिया आहियूं
तहे दुरुद सलाम अल्लाह ताला पांजी अता सा पांजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा ताई असां जे दर्द दुखड़न तकलीफुन वाला आवाज अल्लाह ताला पहुंचाए रहो सुभान अल्लाह पहुंचाए रहो दुरूद व सलाम अल्लाह ताला पांजे प्यारे हबीब वट पहुंचाए रहो सोना जो फरमान तो सोने दिल पर मदीने वार जो फरमान उन सोने जे फरमान के बयान कंदे असां जा सोना फरमाइंदा हो सोना चवा न चवा मुल्ला तो सोनन के सोनो ही चेबो न हसीनो जमील के हसीनो जमील ही चेबो न तो सोने दिल पर तो लजपाल मदीने वाले जे फरमान के असाए तमाजा सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा तकरीबन हर खिताब में बयान फरमाइंदा हुआ फरमान तो सोना दिल पर मदीने वाला फरमाइंदा अस्मा सलात अहले मोहब्बत सुभान अल्लाह घड्डा छो सुभान अल्लाह तो अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफुहुम सुभान अल्लाह वरी चो इन में सनदू अस्मा सलात अहले मोहब्बत अहले मोहब्बत वारा केर मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे नजर जा नवाज़िल अहले मोहब्बत वारा असां पंहिंजे लाइ चऊं सुभान अल्लाह जो असां ते हुसैनी ठप्पो लॻल आहे आवाज़ बोलो सुभान अल्लाह चऊं अस्मा सलात अहले मोहब्बत वारन ला सुभान अल्लाह अस्मा जो सरकार फरमा अस्मा बुधा तो वरी जो सुभान अल्लाह तो सरकार फरमाता अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफुहुम अहले मोहब्बत वारन जो मां दुरूद बुधा भी थो आले मोहब्बत वारो वो काथे भी आहे सिंध में आहे पंजाब में आहे लाहौर में आहे कराची में आहे लाड़काने में आहे कंबर शरीफ हुसैनाबाद में आहे बलोचिस्तान में आहे खैबर पख्तूनख्वा में आहे काथे भी आए अहले मोहब्बत वारो काथे भी आए सरकार फरमांदा मा आले मोहब्बत वारे जो दुरूद बुधा भी थो तमा उन आले मोहब्बत वारे के मां मोहम्मद मुस्तफा ये सुनाना भी थो अंधा मल्ला तू सोने दिल पर मदीने वाले खां परे असा सोने दिल भर लजपाल मदीने वाले जे वेझो नजर में आयो वेझो नजर में आयो छो किया तो सोने दिल पर मदीने वाले ताईं पहुंचायो आ समझदार थी आओ न के पहुंचायो आ बाद बोला जो के पहुंचायो आ जो इमाम मुर्शिद करीम कंबर वाले पहुंचायो है तू दिल पर मदीने वाले जी निगाह नजर रखा पढ़िया मुल्ला तो जो अकीदो तो में आए न मुल्लू तो दिल पर मदीने वाले जे मुख्तार कुल जो इनकारी हां आए न मुख्तार कुल जो इनकारी तू जो सोची नो पांचन चैलेंज के समझाई नो अल्लाह करण वारो अल्लाह बेशक करण वारो अल्लाह वाह पर देने वारो भी अल्लाह वाह अता करण वारो भी अल्लाह वाह पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के मुख्तार कुल बनाने वारो भी चो अल्लाह ऐसा जो की दो अंधा मुल्ला तो दिल पर मदीने वाले जे मुख्तार कुल जो इनकारी हाजिर नाजिर जो इनकारी इल्म गैब जो इनकारी तू नूर जो इनकारियां तू दुरूद सलाम निदावारी सलात जो इनकारियां तू
तू मौजज़न जो इनकारियां तू अहल बैत जे शान जो इनकारियां अहल बैत जे शान जो इनकारियां साहबा जे शान जो इनकारियां तू अल्लाह वारन अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे करामतन जो शान जो इनकारियां तोते करम न थींदो सुने लजपाल मदीने वाले फरमायो मां आले मोहब्बत वारो माना सच्चे अकीदे वारो माना दिलबर मदीने वाले के मुख्तार कुल मञण वारो हाज़िर नाज़िर मञण वारो नूरुन अला नूर समझण वारो हाज़िर नाज़िर समझण वारो सोना दिलबर मदीने वाले फरमान था वो जरे मुझे दुरूद पढ़दो उन आले मोहब्बत वारे के मां सुञाणींदो भी है उन आले मोहब्बत वारे जो मां मोहम्मद मुस्तफा दुरूद ॿुधंदो भी सुभान अल्लाह सरकार फरमाए वो आले मोहब्बत वारो केड़ी भी ज़ात जो हुजे केड़े भी नाले वारो हुजे काथे भी हुजे केड़ी भी ज़ात वारो हुजे केड़े भी नाले वारो हुजे दुरूद पढ़ उन जो कम हुंदो आ सुञाणण मां मोहम्मद मुस्तफा जो कम हुंदो आ फलाणी ज़ात वारो आ फलाणी नाले वारो आ फलाणे क़ौम वारो आ फलाणे शहर वारो आ फलाणे ॻोठ वारो आ मां मोहम्मद मुस्तफा ते दुरूद पढ़े थो जॾहिं उहो दुरूद पढ़ंदो आ मुंहिंजी निगाह नज़र सां उन दुरूद पढ़ण वारे जा कम ठही अंध के केड़ी खबर मुल्ल के केड़ी खबर है मुल्लो वयो आहे बुग़्द में सुजी को सांडरे वारे फूकूं थो ॾे को किरड़ो मुल्लो बणजी वयो आहे को बिल्लो मुल्लो बणजी वयो आहे खुदा न मुल्लन खां बचाए खुदा न मुल्लन खां बचाए के नूर जा इनकारी मुख्तार कुल जा इनकारी मौजन जा इनकारी के निदा वारी सलात जा इनकारी वरी हिकड़ा हाणे हिन दजाली दौर मरवानी दौर यजीद दौर शिमरी दौर में एड़ा मुल्ला पैदा थिया आहिनि सरना भी सुन्नी था पर उहे न सोने दिल पर मदीने वार जे प्यारन बचन अहल बैत शान जा इनकारी मौला अली जे शान जा इनकारी हसन करीम जे शान जा इनकारी असा उन्हनि इनकारी कंहिं मुल्क खे बि न मञो भले सुन्नी सल्लाए सुन्नियत सनद जन्नत जी न आहे याद रखो सच्ची हुसैनियत जन्नत जी सनद नमाज़ुनि सां किताबनि पढ़ण सां जन्नत न मिलंदी लंबनि वाइदनि करण सां जन्नत न मिलंदी अल्हम्दुलिल्लाह इमाम मुर्शिद करीम कंबर वार जे फकीर में नमाज भी है रोजा भी है नेकी भी है नेक अमाल भी है ताहरत भी है कुरान पढ़ने भी है जिक्र अज़कार भी है अजान भी है दुरूद सलाम भी है हर नेकी अमल भी है पर याद रख दिल पर मदीने वाले साहब मोहब्बत भी है दिल पर मदीने वाले जे बचन साहब मोहब्बत भी है मुल्लो तो दिल पर मदीने वाले मोहब्बत की दावा करे थो वरी वो मुल्लो दिल पर मदीने वाले बचन का परे शान जी इहो डी हुन जो मंसूबो आ उन जी मिशन आ अहल बैत शान के घटाया पर जय अहल बैत शान के अल्लाह पाण वधाए छड़ियो आ जे अहल बैत शान के अल्लाह ताला पाण बुलंदो भाला करे छड़ियो आ इन्नमा युरिदुल्लाह ले युज़हिब अनकुम रिज्स व अहल बैत व युतहिरकुम तत्हीरा जे अहल बैत शान के अल्लाह ताला पाण बुलंदो भाला करे छड़ियो कुल्ला असलकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा और मैं तो शान के अल्लाह ताला पान आला बाला बुलंदो बाला करे छड़ियो वक्त जा यजीद आया वया शिमर आया वया मरवान लांती आया वया यजीदन जा पोए लगा आया वया ईंदा वींदा मरवान जा पोए लगा आया वया ईंदा वींदा शिमर जा पोया आया लगा वो पोया आया वया ईंदा वींदा पर याद रख तुझन अपन दादन के ताकत ना है जो इमाम हुसैन आली मकाम मौला अली सां जे बचन दे शान आले रसूल औलाद अली जी शान के घटाए उहे न सकिया दो नंबर मौला दो नंबर मुफ्ती दो नंबर मुल्लू तोखे भी ताकत ना है जो अहल बैत जे शान के घटाए सके जेतरी घटाण की कोशिश कंदे खुदा जो कसम ओतरो ॾींहों ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जे अहल बैत जे शान के पाण वधाईंदो रहंदो दुरूद सलाम वरी बरकत वरी रहमत जे दुरूद सलाम पढ़ो सरकार फरमाता उनके जन्नत जो रस्तो मिली वयो उनके जन्नत जो बाद बोला तो उनके जन्नत जो रस्तो मिली वयो जे दुरूद सलाम छड़ियो तो दुरूद सलाम छड़ियो त उहो
रहिजी वेंदो जन्नत खां, रहिजी वेंदो जन्नत खां। जन्नत में उहो दाख़िल थींदो जंहिंजो त उथण में बि दुरूद, सुम्हण में बि दुरूद, घुमण में बि दुरूद, गुफ़्तार में बि दुरूद, मस्जिद में भी ज़बान ते दुरूद आ, मिंबर ते भी ज़बान ते दुरूद आ, हर वक्त दुरूद आ। कुरान शरीफ पढ़े तो पहिरां दुरूद पढ़े तो बिदत ना है चंद्रा मता चंद्रा मोला बिदत समझे कुत्ता। दुरूद पढ़ बिदत ना है, बरकत आ, रहमत आ, करम आ। असा कुरान पढ़दा, कुरान पढ़ण खां पहिरियां पढ़ंदा औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वरी पढ़ंदा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। पढ़ंदा न पढ़ंदा से तू हज़ारे बिदतूं करे थो मुल्लू, तू बिदतूं करे थो, अहिड़ियूं बिदतूं करे थो। पर असां दुरूद पढ़ूं तो जो बिदत आ, मस्जिद में दुरूद पढ़ूं तो बिदत आ, दुआ में दुरूद पढ़ूं तो बिदत आ, दुआ खां पहिरियां दुरूद पढ़ूं तो बिदत आ, दुआ खां बाद दुरूद पढ़ूं तो बिदत आ, अज़ान खां पहिरियां दुरूद पढ़ूं तो चए थो बिदत आ, अज़ान खां बाद दुरूद पढ़ूं तो चए थो बिदत आ। मलून मुल्ला दुरूद पढ़ण निदा वारो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवण बिदत न आहे। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पढ़ण रहमत आ, करम दुरूद पढ़ण सां अल्लाह जी करम रहमत जी बारिश भी बरसंदी आहे। त सोने दिल पर मदीने वाले जी निगाह करम भी थींदी आहे। साहबा कराम फरमांदा दुरूद पढ़, मुल्ला जो दुरूद न पढ़। कंहिंजे चवण खे मञो, साहबी चवण खे मञो या लाबी चवण खे मञो? ॿुधायो कंहिंजे चवण खे मञो? उमर बिन ख़त्ताब फरमाए थो हदीसा त साहब जो अकीदो त मुल्ला का अकीदा और है, हाँ मुल्ला का अकीदा और है, ईमान वाले का अकीदा और है। फिर ये कहना पड़ेगा साहबियों का अकीदा और है तो लाबियों का अकीदा और है। तो साहब जो अकीदो असा जो अकीदो साहबा में जेको हुयो उहो अमल असा इमाम मुर्शिद करीम कंबर वारन में मिलंदा असा जो उहो साहबा वारो अकीदो, अहल बैत वारो अकीदो। तो साहबा जो अकीदो बुद्धुल्लाह, तो साहबा जो अकीदो उमर फारूक फरमाए दुआ। साहब रसूल फरमाए तो दुआ जमीन ऐं आसमान जे दरमियान लटकी। असां जेके दुआ कंदा आहियूं न, दुआ कंदा आहियूं न, आहे न दुआ कंदा आहियूं त साहब रसूल फरमाए थो, साहब फरमाए थो दुआ आसमान ऐं ज़मीन जे दरमियान, ज़मीन ऐं आसमान जे दरमियान विच ते साहब रसूल फरमाए थो त दुआ ज़मीन ऐं आसमान जे दरमियान लटकी पवंदी आहे, लटकी पवंदी आहे जहिड़ी तरह मुल्लो लटकियल आहे। साहबी फरमाए तो दुआ जमीन आसमान के दरमियान लटकी पवंदी आहे, यानी कबूल न थींदी आहे जेसी ताईं असां जे प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद सलाम दुरूद शरीफ न मोकिलियो वञे। यानी साहब ये अकीदो आहे त दुरूद खां बगैर साहब जो अकीदो आहे दुरूद खां बगैर दुआ कबूल न थींदी आहे। जंहिंजी दुआ खां पहिरियां दुरूद हूंदो आहे ऐं दुआ खां बाद दुरूद हूंदो आहे, दुआ में दुरूद हूंदो आहे त उन आशिक आले मोहब्बत वारे ईमान वारे त उन मुर्शिद कामिल अकमल वारे जी दुआ कबूल थींदी आहे। पर जंहिंजो यानी असांजो त उथण वेहण भली केॾा बि गुनाहगार आहियूं, बदकार आहियूं, सुस्त आहियूं, पर अदा चुस्त कंदा आहिनि त मुंहिंजा सोना इमाम मुर्शिद करीम कमर वारा कंदा आहिनि। असांजी हर वक्त ज़बान दुरूद सां आली हूंदी आहे, हर वक्त पंहिंजे दिल पर मदीने वारे दुरूद पढ़ंदा आहियूं, दुआ घुरंदा आहियूं, दुआ खां पहिरियां दुरूद हूंदो आहे, दुआ में दुरूद हूंदो आहे, दुआ खां बाद में भी दुरूद हूंदो आहे। दुरूद पढ़ण जा क़िस्म
पर अकीदो मजबूत हुजे अल्हम्दुलिल्लाह असां जो अकीदो मजबूत असां में अकीदो सच्चो आहे हुनन में अकीदो आहे ही न हुन जी दुआऊं बेकार हुन जा अमल बेकार नमाज़ूं बेकार रोज़ा रखण बेकार नेकियूं करण बेकार नमाज़ूं आहिन इमाम मुर्शिद करीम कमरवार जी जमा जो आहिन रोज़ा हज ज़कात खैर खैरात तहारत ज़िक्र व अज़कार कुरान जो पढ़ आहे मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कमरवार जो सच्चो आहे अल्हम्दुलिल्लाह हुसैनी अवा के मुबारक त एड़ो मुर्शिद कामिल अकमल मिलियो त इमाम मुर्शिद करीम कंबर वारा मिलिया सब कुछ मिलियो सब कुछ मिलियो सब कुछ मिलियो त अल्लाह वारे जी मोहब्बत याद रखो अल्लाह वारे जी मोहब्बत बिन जहानन के आबाद करे शरीक अल्लाह वारे जी मोहब्बत मुर्शिद कामिल जी मोहब्बत मुर्शिद कामिल जी मोहब्बत त सिधो रस्तो मुर्शिद कामिल ॾेखारींदो आहे सिधे रस्ते ते मुर्शिद कामिल हलाईंदो आहे इहो मुल्ला वक़्त जो ॿियो नंबर मुफ्ती पाण भी भिटकियल आहे ॿियनि खे बि भिटकाईंदो शैतान वांगुरु पर यादि रखो हे किताब पढ़ी के मुल्ला भिटकी विया के गोदा खाई मरी विया के अञा मरंदा रहंदा के आल बैत एतराज़ कंदा सहाबा ते एतराज़ कंदा अल्लाह जे वली ते एतराज़ कंदा लानतिन चंडरन में आहे एतराज़ करण कुरकण पर अल्हम्दुलिल्लाह इमाम मुर्शिद करीम कंबर वाजे नज़रुन जी नवाज़ त हुसैनी जमात में हर वक्त आहे मुरकण अल्लाह मुझा सोना इमाम मुर्शिद करीम फरमाइंदा हुआ त मुल्ला याद रख तो में कुरके तो सड़े तो हर वक्त उड़ई मजबूत काठी जो भी कम लाए शरीर उड़ई मजबूत काठी जो भी कम लाए शरीर वो अंदरों कम लाहींदी बाहरों वा काठी सही सलामत सिंगारल संवारल खूबसूरत लगंदी पर अंदरों उड़ई खत्म खुखलो करे शरीर काठी के मुल्ला भी अजुका एड़ा थव अजकल जा मुल्ला बे नंबर मुफ्ती बे नंबर मौलवी एड़ा थव बाहरों तो सिंगारल वडा पटका कलफ लगल पटकन के कलफ वास्कोटिन के कलफ कपड़न के कलफ तवजा तुरा जुबा पातल याद रख अंधा मुल्ला अंदरों तो के उड़ई खाई वया अंदरों खादला तू कुरके थो इन कर तो के उड़ई खाई वया पर अल्हम्दुलिल्लाह जाजी दिल हल्की सुभान अल्लाह न होजे जाजी दिल ज़ाहिर बातिन आबाद आहे मजबूत आहे तक जो आहे मुरकण वारन जो आहे वो मुरकण वारा केर आहिन जो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जा आहिन मुल्लो कुरकी पर सुन्नी असां गसल वारा सुन्नी तू सुन्नी ना है तू फुटियल सुन्नी तू सुन्नी ना है तू बोझो कुन्नी है असां सुन्नी हुसैनी आहियो असां जो अकीदो खुलफा राशिदीन वारो अकीदो आल बैत वारो अकीदो सहाबा वारो अकीदो अरे अंथा दो नंबर सुन्नी कुरकण वारा तू कुरकी मरी वेंदे सड़ी वेंदे खत्म थी वेंदे पर याद रख असां के पंजे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे मुरकण खिलण सिखारियो असां बे मुरकूं था असां जा नस्ल दर नस्ल क़यामत ताईं मुरकंदा रहंदा मुरकंदे खिलंदे हल्की सुभान अल्लाह न होजे हाँ दुआ थी एडी सुभान अल्लाह होजे पूरे कंबर में आवाज पहुंचे वरी मां चवा तो यो सुभान अल्लाह सखर जे मुलन ताई पहुंचे बाबा ने बोला सुभान अल्लाह जो ये एडी सुभान अल्लाह होजे कराची वाले दो नंबर मुलन मुफ्तिन जा कंद भजी पवन सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह हैदरी हुसैनी सुभान अल्लाह होजे हाने वो सुभान अल्लाह होजे जेका लाहौर जे मुलन ताई आवाज पहुंचे जो सुभान अल्लाह
चार जो के मोहब्बत वारी सुभान अल्लाह चओ त ॿुधाया सुभान अल्लाह सुभान अल्लाह त याद रख ॿियो नंबर मुल्ला ॿियो नंबर मुफ्ती तुंहिंजी इहा साज़िशा त ग़रीब सैयदन के इल्ज़ाम तराशी करे करे त सैयदन के कमज़ोर कयां सैयदन के ज़ख्मी कयां पर याद रख सच्चो सैयद उहो आहे जेको मैदान न छॾे सच्चो सैयद हुआ जेको मैदान न छॾे सच्चो सैयद हुआ जेको मरी न सघे थो तलवार सां तीर सां गोलनि सां बमनि सां पर यादि रख सच्चो सैयद हुआ जेको पंहिंजे बाबे अलीअ जी दामन खे कॾहिं नथो छॾे सुभान अल्लाह सच्चो सैयद हुआ मरी न सघे थो गोलनि सां बमनि सां पर पंहिंजे बाबे इमाम हुसैन अली मक़ाम करबला वारनि जी दामन खे नथो छॾे सुभान अल्लाह त सच्चो सैयद हुओ आहे जेको मरी त सघे थो बमन सां शहीद थी सघे थो गोलनि सां पर यादि रखो सच्चो सैयद हुआ जेको पंहिंजी प्यारी अम्मा सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा खातून जन्नत जन्नती और तुंहिंजी सरदार अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जी दामन खे नथो छॾे सघे त मां उन्हनि खे सैयद सम्झंदो ई न आहियां जेको सैयद जी दावा करे पंहिंजे बाबे जी दामन खे छॾे वञे जेको सैयद जी दावा करे पंहिंजे बाबे हसन बाबे हुसैन जी दामन खे छॾे जेको सैयद जी दावा करे पंहिंजी प्यारी अम्मा सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जी दामन खे छॾे मां उनखे सच्चो सैयद न सम्झंदो आहियां उनखे मां कूड़ो सैयद सम्झंदो आहे त सच्चो सैयद अगरि तव्हांखे ॾिसणो आहे तो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कमर वारे खे अची ॾिसो सुभान अल्लाह सुभान उहा पंहिंजे बाबे अली वारी शुजात पंहिंजे बाबे अली वारी बहादुरी पंहिंजे बाबे अली वारी बुर्दबारी पंहिंजे बाबे इमाम हसन इमाम हुसैन अली मकाम करबला वारे वारी बहादुरी बुर्दबारी जुरियत बहादुरी बुर्दबारी ताकत सबर सखावत शुजात अगर हिन दौर में अवां खे नजर ईंदी त मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कमर वारे में नजर ईंदी सुभान अल्लाह जहिड़ी त इमाम हुसैन अली मकाम करबला वारे करबला जे मैदान में हज़ारे कुत्ता हराम खोर यजीदी हुआ इमाम हुसैन अली मकाम उन्होंने कुत्तन हरामन यजीदन जो मुकाबलो कयो पर उन कुत्तन हराम खोर यजीदन जे साम्हूं झुकिया न पंहिंजे कदम खे वधाईंदा रहिया त अहिड़ी तरह मुंहिंजा सोना इमाम मुर्शिद करीम कमर वारा त यजीदन जे पोइ लॻनि जो मुकाबलो कंदे 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 हेॾो कंहिं मुल्ले जी फतवा कॾहिं हुन मुल्ले जी फतवा आई कॾहिं हुन ॿियो नंबर मुफ्ती ॿियो नंबर मुल्ले ॿियो नंबर मौलवी जी फतवा आई त साईं इमाम मुर्शिद करीम कमर वारा राफ़ज़ी थिया कुत्ता ज़बान बंदि कर तूं राफ़ज़ी तुंहिंजो ॾाढो राफ़ज़ी फतवा हणंदा रहिया पर मुंहिंजा सोना इमाम मुर्शिद करीम कमर वारा अवां जे कदमनि तां कुर्बान हल्की ज़ुबान अल्लाह न हुजे मुझा सोना इमाम मुर्शिद करीम कमर वारा अवां जे कदमनि तां कुर्बान अवां जी नालनि तां कुर्बान मुझा सोना इमाम मुर्शिद करीम कमर वारा अवां जे नालनि खे जेकी मिट्टी मुबारक लगे उन तां कुर्बान मुझा सोना इमाम मुर्शिद करीम कमर वारा मुल्लनि जी फतवाउनि जे बावजूद पंहिंजे कदमनि खे पाक कदमनि खे वधाईंदा रहिया पर पाण त वधाईंदा रहिया पर असांखे बि अहिड़ो सबक सेखारियऊं अहिड़ो सबक ॾिनऊं त जंहिं दिल ते अंधा मुल्ला यादि रख जिस दिल पर इमाम मुर्शिद करीम कमर वाले की नूरानी उंगली मुबारक लगी हुई है। हाँ सुनो मुल्लू 2 नंबर मुफ्ती सुनो 2 नंबर मौलवी सुनो जिस दिल पर इमाम मुर्शिद करीम कमर वाले की नूरानी उंगली मुबारक लगी है वो फकीर सच्चा फकीर बातिल के सामने झुकता नहीं है। जिस जिस्म में इमाम मुर्शिद करीम
छोड़ो, यजीद आ जाए वो इमाम मुर्शिद करीम कंबर वाले का खून झुक नहीं सकता। सुभान अल्लाह। उंगली का ये कमाल है तो खून का क्या कमाल होगा। उंगली का ये कमाल है, फकीर नहीं झुक सकता है तो इमाम मुर्शिद करीम कंबर वाले के औलाद कैसे झुक सकेगी। फकीर नहीं झुकता है बातिल के सामने, यजीदों के सामने, मरवानों के सामने, शिमरों के सामने। ये 2 नंबर लाहौरी मुल्लो, ये 2 नंबर कराची वाले मुल्लो, ये 2 नंबर सखर वाले मुल्लो, ये 2 नंबर लाड़काने वाले मुल्लो, याद रखना आखिरी दम तक नामू से हाल पे तक मेरा कदम बढ़ता रहेगा, मेरा कदम बढ़ता रहेगा, सुभान अल्लाह। मेरा कदम बढ़ता रहेगा इंशाअल्लाह आखिरी दम तक। मेरी तो ये दुआ है मेरे नस्लें भी अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा और उनके बच्चे हसनैन करीमैन मौला अली के घर की पहरेदारी करते रहेंगे इंशाअल्लाह। आमीन। जो आमीन कहिए बजाय सैयदुल मुरसलीन हैदर, हैदर ललकार से कहिए, कराची वाले मुल्लों के लिए ललकार, हैदर कराची वाले 2 नंबर मुल्लों के लिए ललकार, कराची वाले 2 नंबर मुफ्तियों के लिए ललकार, हैदर हैदर सखर वालों के 2 नंबर मुफ्तियों के लिए ललकार, हैदर हैदर लाहौरियों, लाहौर के 2 नंबर मुफ्तियों के लिए ललकार, कहिए हैदर हैदर, ललकार से कहिए सुभान अल्लाह हैदर। अजीज दोस्तों, नमाज फर्ज खां फौरन बाद नमाज जनाजा है। उन खां अलावा दोस्तों सुभाणे नबे दिहाड़े आचर वारे ॾींहुं अज़ीम शान शान अहल बैत कॉन्फ्रेंस यौम शुहदा करबला जो जलसो सुभाणे नबे ॾींहुं आचर वारे ॾींहुं शदात कोट में अज़ीम शान तारीख़ी इज्तिमा सत्तारी शादी हाल, सत्तारी शादी हाल लघु सिद्दीकी चौक लग ईदगाह आगे थींदो औरते पोइते पानी बाणी जो मसलो थींदो, जमात के तकड़ी वेंदी। हिन बारे नज़र मंद वारनि चयो त हेॾे कयो आहे शादी हाल में, हिन जे करे हिते पानी बाणी बि जाम आहे, जमात के तकलीफ़ न ईंदी इंशाअल्लाह ताला। अवां सभई अची वञो आचर वारे ॾींहुं। हा बाबा से फरमान था हथ खड़ो ईंदो, जेको न खड़े ॿुधाइजो था, जेको न खड़े ॿुधाइजो। बाबा ये शहदात कोट इनकलाबी शहर आहे, इन शहर के मञायो त कंबर वारे साईं मञायो, खुदा जो कसम आहे। इन शहर के जेकॾहिं मञायो त मुंहिंजे पीर कंबर वारे साईं मञायो। त जाथे आशिकनि जा हाणे मेड़ा लगन था, उते को माण्हू ज़ाहिर न हूंदो हो, उहे महफ़िलूं उहे जलसा कायम दायम करे विया हज़रत साईं कंबर वारा। जाथे अॼु सदन मुर्शिदनि करीबनि जी आमद आहे ऐं हज़रत किबला साईं शेर हुसैन जो ख़िताब आहे, हज़रत किबला साईं अल्लामा सैयद सनाउल्लाह शाहबाज़ साहिब जो ख़िताब आहे। अवां सभिनी हुसैननि खे दावत आहे, ख़ासि दावत आहे, वरी हथ खणी ॾेखारियो ईंदो। महिरबानी तव्हांजी। बाबा से दुआ फरमाइनि ऐं फर्ज़ खां बाद जल्दी जनाज़ो थींदो। अल्लाहुम्मा रब्बना अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वहाब। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्वा वल आफ़ियत वल मुआफ़ात अद-दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आखिरह वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार। रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना
रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन फंसुरना अलल क़ौमिज़ ज़ालिमीन फंसुरना अलल क़ौमिश शयातीन। या अल्लाह नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वास्तो थी असां गुनाहगार जे मथां हाल मथां रहम फरमाए। मुंहिंजा मौला मदीने वारे सदके तू राज़ी थी मुंहिंजा मौला असांखे गुनाह जी माफ़ी मिले। गुनाहगार हूँ बदकार हूँ बेकार हूँ तुंहिंजे हबीब जा उम्मती आहियूं। सदके मदीने वारे साईं जे सदके महबूबन मुर्शिदन करीम जे असांखे माफ़ फरमाए मुंहिंजा मौला। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या हय्य या क़य्यूम बेरहमतिक अस्तगीस। अल्लाहुम्मा अग़फ़िरली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा अग़फ़िरली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम। या अल्लाह मुझे महबूबन मुर्शिदन करीमन जी दरबार आलिया हुसैनाबाद ता क़यामत दीन सां इस्लाम सां शाद रखो आबाद रखो। या अल्लाह मुझे ॿिन्ही बचन जो हमेशा ख़ैर हुजे। हिननि जी जेका बि तकलीफ़ात तूं दूर फरमाए मुंहिंजा मौला। हिननि खे कामिल सेहत तंदुरुस्ती अता फरमाए शफ़ाया फरमाए मुंहिंजा मौला। हिननि जे नंढड़नि बचड़नि जो बि ख़ैर हुजे मुंहिंजा मौला। या अल्लाह असांजे अज़ीज़नि क़रीबनि जो ख़ैर हुजे। दरबार आलिया हुसैनाबाद वारनि जो ख़ैर हुजे। या अल्लाह ख़ासि मुंहिंजे महबूबनि मुर्शिदन करीमनि जे प्यारनि ग़ुलामनि जो ख़ैर हुजे मुंहिंजा मौला। या अल्लाह हिन हुसैनी जमात जो ख़ैर हुजे। या अल्लाह मदीने वारे साईं जे सदके महबूबन मुर्शिदन करीम जे सदके हिननि ते रहम करम फरमाए मुंहिंजा मौला। या अल्लाह हिननि जूं तकलीफ़ूं दूर फरमाए हिननि जूं परेशानियूं दूर फरमाए। या अल्लाह जेके बि जाइज़ इरादा खणी आया आहिनि नेक मक़सद खणी आया आहिनि मुंहिंजा मौला सदके मदीने वारे साईं जन जा पूरा करणु फरमाए। या अल्लाह बीमारनि खे कामिल शिफ़ा ॾे। बे औलादनि खे नेक सालियो नरीना औलाद अता फरमाए। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाइ मर्ज़ वारनि जा मर्ज़ लाइ। या अल्लाह मां गुनाहगार जी बि पार थी मुंहिंजा मौला। या अल्लाह मुंहिंजे हाल जे मथां बि रहम करम फरमाए मुंहिंजा मौला। जेका बि तकलीफ़ां तूं दूर फरमाए मदीने वारे साईं जो वास्तो थी महबूबन मुर्शिद करीम जो वास्तो थी तूं मत करम कर रहम कर मुंहिंजा अल्लाह। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही व नूर अर्शिही सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अहल बैतिही व सहाबी अजमईन आमीन बिजाहे सय्यदिल मुरसलीन बिरहमतिका या रहमर राहिमीन।